ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि बाप दादा जी सेवा जो रिटर्न। 18/1/78 जा महावाक्य आहिनि। ये स्मृति दिवस जा महावाक्य बाप दादा ॿुधाइनि था। अॼु स्मृति दिवस अर्थात समृद्धि दिवस ते सभु ॿार पंहिंजी पंहिंजी लग्न अनुसार भिन्न भिन्न रूप सां यादि कयूं। बाप दादा वटि चारों ओर जी स्नेही सहयोगी शक्ति स्वरूप संपर्क वारी आत्माउनि सां जा सभु रूप जी यादि वतन ताईं पहुची। बाबा चवनि था बाप दादा वटि चारों ओर जी स्नेही सहयोगी शक्ति स्वरूप संपर्क वारी आत्माउनि जे सभु रूपनि जी यादि वतन ताईं पहुची। बाप दादा द्वारा हर हिकु ॿार जी जहिड़ी यादि ओड़ो रिटर्न उन समय ई बाबा सभिनि खे ॾेई छॾियईं। जे रूप सां जो यादि कंदो आहे उन रूप सां बाप दादा ॿारनि जे अॻियां प्रत्यक्ष थी वेंदो। जो योगी तो आत्मा आहिनि उन्हनि खे योग जी विधि मिली वेंदी आहे। कई ॿार योगी तू आत्मा जी बजाए वियोगी आत्मा ठही वेंदा आहिनि, जे कारण मिलण जी बजाए जुदाई जो अनुभव कंदा आहिनि। योगी तू आत्मा सदा बाप दादा जे दिल तख्त नशीन हूंदी आहे। योगी तू आत्मा बाप दादा जे दिल तख्त नशीन हूंदी। शुद्ध योग मतिलबु बाबा खे यादि करणु, त उन जे लाइ त पूरी शुद्धि खपे न, तॾहिं त असां बाबा सां पंहिंजो बुद्धि योग जोड़े सघंदासीं न। त शुद्ध आत्मा त बाबा जी दिलि में ई रहंदी आहे, दिलि कॾहिं दूर न हूंदी आहे। वियोगी आत्मा वियोग जे बजाए वियोग जे द्वारा बाप दादा खे साम्हूं लाइण जो प्रयत्न कंदी आहे। वर्तमान भूल बीती खे यादि कंदी आहे। इन कारण बाप दादा कॾहिं प्रत्यक्ष ॾेखारे में ॾींदा आहिनि, कॾहिं पर्दे जे अंदरि छुपल उहे ॾेखारे में ॾींदा आहिनि। लेकिन बाप दादा सदा ॿारनि जे अॻियां प्रत्यक्ष आहे। ॿारनि सां छुपी न सघंदा आहिनि, लेकिन ॿार ई पंहिंजी अलॻि अलॻि बीती ॻाल्हियुनि खे यादि करे छुपी वेंदा आहिनि। जेसिताईं बाप आहे ई, जबकि बाप आहे ई ॿारनि जे प्रति, जेसिताईं ॿारनि जो स्थापना जो कार्य जो पाठ आहे, तेसिताईं बाप दादा ॿारनि जे हर संकल्प सेकेंड में साथ साथ। जेसिताईं अञा स्थापना जो कार्य पूरो थिए तेसिताईं बाबा असांजे हर संकल्प ऐं सेकेंड में साथ साथ आहे। बाप जो वाइदो आहे साथ हलंदासीं, कॾहिं हलंदासीं जॾहिं कार्य समाप्त थी वेंदो। त पहिरियों ई बाप खे छो भेजे ॾींदा आहियो। ॿार चवनि था हाणे बाप दादा मिलंदा, बाप दादा जो आह्वान कंदा आहिनि, पर सदा ई त बाप दादा सां गॾु आहे। त असां बाप खे मोकिले छो छॾंदा आहियूं। हीअं छो सोचंदा आहियूं बसि हाणे अमृत वेलो कयो, मुरली कई, हाणे बसि कम में लॻो, पोइ शाम जो बाबा सां योग लॻाईंदासीं। न, बाबा खे चओ बाबा हलो हाणे नाश्तो था ठाहियूं, हलो ॾींहं जी रोटी था ठाहियूं, हलो थोरो घर जो कमु था करूं। ईअं सुबुह खां राति ताईं सुम्हंदे हुए बि हलो बाबा हाणे असां शरीर खे आराम ॾेई करे असां सेवा करण था हलूं। सुम्हण वक़्तु बि संकल्प करो हलो बाबा असां सेवा करण था हलूं। त सुम्हंदे हुए बि असां जीअं सेवा कंदा रहंदासीं। त बाबा चवनि था बाप जो वाइदो आहे साथ हलंदासीं, कॾहिं जॾहिं कार्य समाप्त थींदो। पहिरियों ई बाप खे भेजे ॾींदो हुयो। बाप हली वियो इहा चई अविनाशी संबंध खे विनाशी छो ठाहींदा आहियो। सिर्फ़ु बाप दादा जो त पाठ परिवर्तन थियो आहे। भई साकार पाठ ईअं चइणो खपे, भई साकार पाठ पूरो थी वियो, अव्यक्त पाठ पूरो थी वियो,
हाणे बाबा अव्यक्त स्थिति में भी अञा असां सां गॾु आहे। बाबा हली वियो, इहे अविनाशी संबंधनि खे विनाशी छो ठाहींदा आहियो? सिर्फ़ु पाठ परिवर्तन थियो आहे। जीअं तव्हां माण्हू बि सेवा स्थान चेंज कंदा आहियो त ब्रह्मा बाबा बि सेवा स्थान चेंज कयो अथई। रूप उहो ई आहे, सेवा उहो ई आहे। 1000 भुजा वारा ब्रह्मा जे रूप जो वर्तमान समय पाठ हले थो, तॾहिं त साकार सृष्टि ते हिन रूप जो गायन आहे न, यादगार रूप में। हाणे बाबा जो 1000 भुजाउनि जो पाठ हले थो। भुजायूं बाप जे बिना कर्तव्य न करे सघंदियूं आहिनि। भुजायूं बाप खे प्रत्यक्ष कंदियूं आहिनि। कराइण वारो आहे तॾहिं त असां करे था सघूं न त ॾिसो अॼुकल्ह हेॾी सेवा थी हले, कीअं थी हले। जीअं आत्मा जे बिना भुजा कुझु न आहे, ईअं ई बाप दादा कंबाइंड रूप जी सोल जे बिना भुजा रूपी ॿार छा करे सघंदियूं आहिनि। हर कर्तव्य जे अंत ताईं पहिरों कार्य जो हिस्सो ब्रह्मा जो ई आहे। ब्रह्मा अर्थात आदि देव। आदि देव अर्थात हर शुभ कार्य जी आदि करण वारो। आदि देव अर्थात हर कार्य, हर शुभ कार्य जी आदि करण वारो। बाप दादा ॾिसो, ब्रह्मा बाबा सतयुग जी बि शुरूआत कई, संगम युग जी बि शुरूआत कई। निमित शिव बाबा उन्हनि खे निमित शिव बाबा उन्हनि जे शरीर में आयो, लेकिन ब्रह्मा बाबा ई त पहिरीं आत्मा आहे न जंहिं शिव बाप खे पहचानियो। पोइ उन अनुसार संगम युग बि शुरू थियो। त बाप दादा जे आदि करण जे बिना अर्थात आरंभ करण जे बिना कोई बि कार्य सफल कीअं थी सघंदो आहे। हर कार्य में पहिरों बाप जो सहयोग आहे ई। त असां कॾहिं बि न सोचूं कि बाबा त आहे न, हाणे असां ई था करूं न। हाणे बाबा असां खां कराईंदा। पहिरों बाबा ख़ुदि कंदा हुया न, हाणे बाबा असां खां सभु कार्य कराइनि था। सभु कार्य में सहयोगी आहिनि। अनुभव भी कंदा आहियो, वर्णन भी कंदा आहियो, पोइ बि कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहियो। प्रेम जे सागर में, प्रेम जी लहरियुनि में छा ठही वेंदा आहियो। लहरुनि सां खेलणो आहे, न कि लहरुनि जी वशीभूत थी वञो। लहरुनि सां खेॾो, उन्हनि जे वशीभूत न थी वञो। गुणगान करो, लेकिन घायल न थी वञो। कॾहिं कॾहिं ॿार एॾो परमधाम में लीन थी वेंदा आहिनि कि हेठि ई उतरंदा न आहिनि। हेठि न उतरंदा त पोइ कार्य कीअं कंदा। बाप ॾिसनि था कि ॿार मुंहिंजा साथी आहिनि ऐं ॿार जुदाई जो पर्दो विझी छॾंदा आहिनि। पोइ ढूंढण में समय गवाईंदा आहिनि। कंहिंजो पर्दो विझंदा आहिनि? बाप दादा जुदाई। बाबा चवनि था ॿार जुदाई जो पर्दो विझी छॾंदा आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो ॿार छा कंदा आहिनि, जुदाई जो पर्दो विझी छॾंदा आहिनि। पोइ ढूंढण में समय बि गवाईंदा आहिनि। मतिलबु छा थींदो आहे, कॾहिं कॾहिं ॿार बाबा सां थोरो दूर थी वेंदा आहिनि। कंहिं न कंहिं ॻाल्हि जो पश्चाताप कंदा रहंदा आहिनि। हाज़िर हुज़ूर खे बि छिपाए ॾींदा आहिनि। अगरि आँख मिचोली जो खेल सुठो लॻंदो आहे त खेल सम्झी करे भले खेॾो, लेकिन स्वरूप न ठहो। या कॾहिं कॾहिं ॿार ईअं बि चवंदा आहिनि, चलो हाणे हीअ सेवा था करूं, चलो बाबा खे त यादि कयो, बाबा त ईअं चई हाणे सेवा त असांखे ई करणी आहे, ईअं चई ॾींदा आहिनि। बाबा थोरी कंदा, असांखे ई करिणो न। लेकिन इहे भुलिजी वेंदा आहिनि कि करन करावनहार करे थो। सेवा कंदे हुए बि, चाहे घर में चाहे सेंटर ते, किथे बि इहे सोचो बाबा हलो हाणे इहो कार्य करूं था। त बाबा चवनि था ॿार ईअं न चई करे पंहिंजे में ई पूरा थी वेंदा आहिनि, या कंहिं ॻाल्हि में फसी वेंदा आहिनि त जीअं आँख मिचोली जो खेल खेॾंदा आहिनि। बहलाइण जी ॻाल्हियूं न ॿुधाइनि था।
बाबा चवनि था खेल सम्झी करे भले खेॾो लेकिन स्वरूप में न लाहियो, बहलाइण जी ॻाल्हियूं नथा ॿुधाइनि। ॿियो ई सेवा जी स्पीड खे अति तीव्र गति ॾियण जे लाइ सिर्फ़ु स्थान परिवर्तन कयो आहे बाबा। हिन करे ॿारनि खे बि बाप समान सेवा जी गति खे अति तीव्र ठाहिण में बिज़ी रहणो। हाणे छा करिणो आहे, ॿारनि खे बि सेवा जी गति खे अति तीव्र ठाहिण में बिज़ी रहणो। तव्हां घर वेठे बि जेतिरा शुद्ध संकल्प कंदव न, बाबा हीअं सर्विस करे सघूं, बाबा हीअं सर्विस करूं, बाबा हीअं, त बि तव्हांजी संकल्प बि ॿियनि खे शक्ति ॾींदा, उहा सेवा कराईंदा। त सेवा जी गति खे अति तीव्र करण में बिज़ी रहणो आहे। इहा आहे स्नेह जो रिटर्न। अगरि बाबा सां असांखे स्नेह आहे त स्नेह जो रिटर्न छा आहे? मनसा वाचा कर्मणा सेवा करे ॿियो सेवा जी गति खे तीव्र करो। बाप ॼाणंदा आहिनि ॿारनि खे बाप में अति स्नेह आहे, लेकिन बाबा चवनि था बाप जो ॿारनि सां गॾु गॾु सेवा सां बि स्नेह आहे। बाप ॼाणंदा आहिनि कि ॿारनि जो बाप सां अति स्नेह आहे, लेकिन बाप खे ॿारनि सां गॾु गॾु सेवा सां बि स्नेह आहे। त बाप जे स्नेह जो प्रत्यक्ष स्वरूप आहे कि असांखे सेवा सां बि स्नेह हुजणो खपे। त चेक करो, सेवा सां स्नेह आहे? सेवा कंदा आहियूं असां सॼे ॾींहं में? कंहिंखे बाप जो परिचय, बाबा जी ॻाल्हियूं, या चलो असां ई बाबा बाबा यादि करे कर्म करूं था? जीअं पल पल बाबा बाबा चईंदा आहियो, उहा ई पल हर पल बाप ऐं सेवा थींदी रहे। जीअं पल पल बाबा खे यादि कंदा आहियो, उहा हर पल बाप ऐं सेवा यादि रहे, कंदा हलो, तॾहिं सेवा जो कार्य समाप्त थींदो ऐं असां सभु साथ हलंदासीं। हाणे बाप दादा हर हिकु ॿार खे लाइट माइट हाउस जे रूप में ॾिसंदा आहिनि। माइक पावरफुल थी वञे, लेकिन लाइट माइट ऐं माइक, लाइट बि सदा हल्को बि, माइट अर्थात सभिनि खे शक्ति ॾियण वारो, ऐं माइक बि हुजणो खपे। बाबा जो यथार्थ परिचय बि सभिनि खे ॾेई सघे। त बाबा चवनि था इन रीति लाइट माइट हाउस ठहिणो। इहा आहे सेवा जो रिटर्न ॾियणु। माइक पावरफुल थी वञे, लेकिन लाइट ऐं लाइट माइट माइक टई ई पावरफुल साथ साथ खपनि। आवाज़ में अचणु सहज लॻंदो आहे। हाणे अहिड़ी पावरफुल चीज़ तीव्र थी वञे असांजी, जंहिंसां हाणे अहिड़ी पावरफुल स्टेज ठाहियो जंहिंसां स्टेज ते हर आत्मा खे शांति, सुख ऐं पवित्रता टिन्हिनि खे लाइट माइट लाइट्स पंहिंजी माइट सां ॾेई सघो। हाणे एतिरी शक्तिशाली स्थिति ठाहियो कि असां सभिनि आत्माउनि खे जंहिंजे प्रति बि असां सेवा करूं था, उन्हनि खे शांति, सुख, पवित्रता, ये टई ही लाइट्स पंहिंजी शक्ति अनुसार ॾेई सघूं। असांखे बि असां में जेतिरी शक्ति जमा हूंदी शांति जी, ओतिरी असां ॿियनि खे ॾेई सघूं, सुख जी, पवित्रता जी। जे साकार सृष्टि में जे रंग जी लाइट जल्दी आहे त चारों ओर उहो ई वातावरण थी वेंदो न। दिवाली में ॾिसो कुझु बि न, लेकिन लाइटूं लॻंदियूं आहिनि त माहौल ई चेंज थी वेंदो। अगरि हरी लाइट आहे, अगरि बाबा चवनि था कि अगरि जे साकार सृष्टि ते जे रंग जी लाइट जलाईंदा आहियूं, चारों ओर वातावरण थी वेंदो न।
अगरि हरी लाइट हूंदी त चारों ओर उहो ई प्रकाश ठाहींदो। हिकु स्थान ते हूंदे हुए बि हिकु लाइट वातावरण खे बदिले ॾी। जीअं तव्हां माण्हू बि जॾहिं लाल लाइट कंदा आहियो त ऑटोमेटिकली यादि वायुमंडल ठही वेंदो आहे। ईअं ई हाणे जॾहिं स्थूल कार्य जीअं तव्हां माण्हू बि जेसि ताईं लाल लाइट जलाईंदा आहिनि त ऑटोमेटिकली ओड़ो वायुमंडल थी वेंदो आहे। ईअं जॾहिं स्थूल लाइट वायुमंडल खे परिवर्तन करे सघंदी आहे त छा असां लाइट हाउस पवित्रता जी लाइट सां, सुख जी लाइट सां वायुमंडल न ठाहे सघंदा आहियूं? चेक करो। जीअं अलॻि अलॻि लाइट्स हूंदियूं आहिनि न, लाल, ग्रीन, येलो, ईअं ई पंहिंजे अंदरि जेकी ज्ञान गुण शक्तियूं आहिनि, पवित्रता आहे, असां संकल्प करूं मां पवित्र आत्मा आहियां, पूरी विश्व में पवित्रता जी लाइट फैले थी, माइट फैले थी, त उहो फैलणी खपे। नज़र न ईंदी लेकिन असांखे अनुभव थींदो। मस्तूर लाइट्स अखियुनि सां ॾिसबो आहे लेकिन रूहानी लाइट अनुभव कंदव। रूहानी लाइट सां छा थींदो आहे? बाबा चईंदा आहिनि रूहानी लाइट अनुभव में खणी वेंदी आहे। वर्तमान समय हिन रूहानी लाइट्स द्वारा वायुमंडल परिवर्तन करे सघंदा आहियो। त बाबा चवनि था कि हाणे रूहानी लाइट्स द्वारा परिवर्तन करो, रूहानी लाइट्स द्वारा वायुमंडल खे परिवर्तन करण जी सेवा करो। ॿुधियो हाणे सेवा छा करणी आहे? ॿई सेवा हाणे साथ साथ हुजे, माइक बि ऐं माइट बि, तॾहिं सफलता मुहूर्त थी सघंदो। त ज्ञान बि ॾियो, जीअं असां कंहिंखे ज्ञान ॾियूं शांति जे बारे में, सुख जे बारे में, कंहिंजे बारे में बि, त इहे अनुभव करो पूरे विश्व में शांति जी लाइट फैले थी, माइट फैले थी, सुख जी लाइट माइट फैले थी, शक्तियुनि जी लाइट माइट फैले थी। ईअं करे असांखे सफलता मुहूर्त ठाहिणो आहे, वायुमंडल खे चेंज करिणो आहे। अच्छा, हाणे बाप दादा पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था। पहिरीं पार्टी आहे बेहद जो बाप खे बि हद जे नंबर लॻाइणा पवंदा आहिनि। न त बाप ऐं ॿारनि जो मिलण त ॾींहुं राति छाहे। असांजी दुनिया में सभु ॻाल्हियूं आहिनि कि ॾहें राति जो बसि ईअं कमु करो, सुबुह जो उथो, त मतिलबु बाबा चवनि था कि ॾिसो उहो लिमिटेड हूंदा आहिनि न, कि हाणे राति थी वई चलो सुम्हो, पोइ बाबा खे सुबुह जो यादि कजो, वरी सुबुह जो कर्म में बिज़ी थी वियासीं। लेकिन बाबा चवनि था हिते त दुनिया वारी ॻाल्हि आहे न, हिते त बाप ऐं ॿार आहियूं, जॾहिं चाहे बाप सां मिली सघंदा आहियो, केतिरी देरि बि ॻाल्हाए सघंदा आहियो। अव्यक्त वतन में हुते त सभु बाप जे समीप हूंदा आहिनि, परमधाम में बिंदु छा जॻह वठंदी, हिते त शरीर जी जॻह खपे। जो बाप जे गुण में स्थिति में समीप उत्पन्न थींदो हुयो, कमाल जी लहरियूं लहराईंदी हुयूं। बाबा चवनि था कि ॾिसो असांजी दुनिया में सभु ॻाल्हियूं आहिनि, हुते त सभु बाप जे समीप हूंदा आहिनि, परमधाम में बिंदु छा जॻह वठंदी, हिते त शरीर खे जॻह खपे, हुते त समीप हूंदियूं परमधाम में। हिते हर हिकु आत्मा सम्झंदी आहे कि असां बाप दादा जे समीप थियूं। जेतिरो जो बाप जे गुण में स्थिति में समीप हूंदो न, ओतिरो स्थान में बि समीप हूंदो। असां जेतिरो बाप जे गुणनि ऐं स्थिति में समीप हूंदासीं न, बाप जे समीप अर्थात बाबा जहिड़ो मन, बाबा जहिड़ो बुद्धि, बाबा जहिड़ा संस्कार, त ओतिरो हिते जेतिरो गुणो स्थिति में समीप ईंदासीं, ओतिरो हुते स्थान में समीप ईंदासीं।
चाहे घर में, चाहे राज्य में, चाहे परम धाम में, चाहे राज्य में, सत्युग में स्थिति स्थान जे समीप लाईंदी आहे। असांजी आत्मिक स्थिति सदा बाप समान रहंदी त उहा असांखे परम धाम में भी बाप जे नज़दीक रखदी और सत्युग में भी रॉयल फैमिली राज घराने में रहंदासीं। इहा कमाल आहे जो हर एक सम्झंदो आहे कि मां समीप आहियां, ॿियो समीप वञा। छो जे बेहद जो बाप अखुड आहे न, अखंड आहे, है न। बेहद जो बाप अखुड आहे, अखंड आहे, हिन करे सभी समीप थी सघंदा आहिनि। हिन करे सभी जेको बि चाहे, ईअं न चाहो कि थोड़ा सा ई बाबा जे समीप रहंदा, जो चाहे। छो जी बेहद जो बाप अखुड ऐं अखंड आहे, हिन करे सभी समीप रही सघंदा आहिनि। संतुष्ट रहणो करणु, इहे वर्तमान समय जो स्लोगन आहे। हाणे बाबा चवनि था कि असंतुष्टार्थां अप्राप्ति, संतुष्टार्थात प्राप्ति। त संतुष्टा जे गुण खे सदा पाण सां गॾु रखो। ॿियो कोई गुण त ॿिया बि सुठा आहिनि, लेकिन संतुष्टा जे गुण सां सभु गुण अची वेंदा आहिनि। सर्व प्राप्ति करण वारा कॾहिं बि असंतुष्ट न थींदा। ॿियो पॉइंट आहे, बाबा पाटिल सां ॻाल्हाइनि था कि गॉडली स्टूडेंट लाइफ आहे न, सदा गॉडली स्टूडेंट सम्झंदा आहियो, गॉडली स्टूडेंट जी लाइफ आहे न, बेस्ट आहे न। बाबा चवनि था जीअं सदा बेस्ट राति जी सदा बेस्ट रहंदे, कोई न कोई बुद्धि में विघ्न रूप न ठहींदी आहे। जीअं स्टूडेंट बाबा चवनि था सभिनि खां बेस्ट ॻाल्हि आहे ये ईश्वरीय स्टूडेंट लाइफ, सदा हंसदा खेलदा पढ़दा रहंदा आहिनि। कोई ॻाल्हि बुद्धि में विघ्न रूप न ठहींदी आहे। ईअं ई पढ़णु पढ़ाइणु, निर्विघ्न रहणु, बाप सां गॾु उथणु वेहणु, खाइणु पीअणु, इहा गॉडली स्टूडेंट जी लाइफ। कहिड़ी स्टूडेंट लाइफ बेस्ट हूंदी आहे? गॉड जी। छो जो हिते असां वटि कोई पढ़ाई जो बोझ थोरी आहे। बाबा चवनि था जीअं स्टूडेंट सदा हंसदा खेलदा पढ़दा रहंदा आहिनि, ॿियो कोई ॻाल्हि बुद्धि में उन्हनि खे विघ्न न विझी सघंदी आहे। ईअं ई पंहिंजी क्लास में बाबा चवनि था ईअं ई पंहिंजे जीअं परिवार वारा जेका आहिनि, इहे तव्हां बि स्टूडेंट लाइफ आहे न, त असांखे बि सदा हंसदा खेलदा पढ़दा रहो। विघ्न जेका ईंदा आहिनि उहे पाण ई पढ़णु पढ़ाइण सां निर्विघ्न थी वेंदा। बाप सां गॾु उथणु वेहणु खाइणु पीअणु, इहे गॉडली स्टूडेंट जी लाइफ आहे। लौकिक में रहंदे भी बाप सां गॾु आहियो न, चाहे किथे भी शरीर रहे, लेकिन मन बाप ऐं सेवा में लॻल रहे। चाहे तव्हां किथे भी आहियो, लेकिन मन में बाप जी यादि ऐं बुद्धि द्वारा सेवा कंदा हलो। खाइणु पीअणु हलणु सभु बाप सां गॾु, इन जी महिमा आहे। जो प्रिय वस्तु हूंदी आहे उन सां गॾु जोड़णु, उनखे छॾणु मुश्किल हूंदो आहे। साथ रहणु, योग लॻाइणु मुश्किल न आहे। योग त बाबा चवनि था कि जो प्रिय वस्तु हूंदी आहे उनखे उनजो साथ छॾणु मुश्किल हूंदो आहे न। साथ रहणु, योग लॻाइणु मुश्किल न आहे। योग टुटणु मुश्किल आहे। जेका बि प्रिय योग मतिलबु उनखे यादि करणु, ईअं अहिड़े अनुभवी खे चइबो आहे गॉडली स्टूडेंट लाइफ। ईअं ई असांजी बि सदा बाप सां बुद्धि योग लॻल रहे, इनखे चइबो आहे गॉडली स्टूडेंट लाइफ। जंहिंखे छॾणु मुश्किल आहे, तोड़णु मुश्किल आहे, लेकिन साथ रहणु मुश्किल न आहे। उहो ई वेस्ट लाइफ आहे। वाह, बाबा असांखे चवनि था कि ॾिसो
जंहिंखे छॾणु मुश्किल हूंदो आहे, तोड़णु मुश्किल हूंदो आहे, लेकिन साथ रहणु मुश्किल न, उहा आहे बेस्ट लाइफ। त असांखे हिते कंहिंखे सदा साथ रखिणो आहे, बाबा खे। जंहिंखे बाप सदा हसंदा रहो, ॻाईंदा रहो, बाप सां गॾु हलंदा रहो, अहिड़ो साथ सॼे कल्प में न मिली सघंदो आहे असांखे। अहिड़ो साथ असांखे सॼे कल्प में न मिली सघंदो आहे। संगम ते ई अगरि ॿियो कंहिंखे बाबा चवंदा, संगम ते बि कंहिंखे ढूंढो त मिलंदो बाबा जहिड़ो। त या जंहिंजा बि जेके बि त प्रिय लॻंदा आहियो, त उहो बि न मिलंदा। त बाबा चवंदा, संगम ते अगरि ॿियो कोई ढूंढे त मिलंदो न मिलंदो। बाप असांखे ढूंढे या तव्हां ढूंढियो, ढूंढते त तव्हां बि आहियो, रास्तो रॉन्ग वठी वरितो। ढूंढदा त असां भक्ति मार्ग में हुयासीं, लेकिन रास्तो ग़लति जॻह हली वियासीं। इहो ई नशो बाबा चवनि था कि हाणे असांखे ढूंढणो त हुयो बाप खे, ऐं ढूंढे वरितो भाई भेणनि खे, इन करे ढूंढे न सघियासीं। भक्ति मार्ग में असां ढूंढूं था, माण्हू हिन समय बि माण्हू भॻवान खे ई ढूंढनि था न, लेकिन किथे था फसी वञनि, भाउ भेणनि में फसी वञनि। जेका उन्हनि खे भॻवान जे बारे में जो बि उन्हनि खे ज्ञान आहे उहो ॿुधाइनि था, उन ॻाल्हि खे न सम्झी करे बसि इहे भाई साहब, इहे गुरू जी, इहे फलानो फलानो सुठो आहे बसि। टियों नंबर आहे स्वयं जे पुरुषार्थ में ऐं सेवा में सदा वृद्धि थींदी रहे। उनजो सहज साधन छा आहे? वृद्धि जो सहज साधन आहे अमृत वेले खां वठी करे विधि पूर्वक हलणु। वृद्धि पूर्वक हलणु, जीवन वृद्धि खे पाईंदा न। बाबा चवनि था कि अमृत वेले खां विधि पूर्वक वचन आहे, हलणु आहे त जीवन वृद्धि खे पाईंदो। अमृत वेले खां कोई बि कार्य सफल तॾहिं थींदो आहे जॾहिं विधि सां कंदा आहियूं। ब्रह्मण अर्थात विधि पूर्वक। ऐं असांजो कार्य कॾहिं खां शुरू थी वेंदो आहे? अमृत वेले खां। अगरि कहिड़ी बि ॻाल्हि में स्वयं जे पुरुषार्थ व सेवा में वृद्धि न थींदी त ज़रूरु कोई विधि जी कमी आहे। अगरि असांजे पुरुषार्थ ऐं सेवा में वृद्धि नथी थिए त ज़रूरु कोई विधि जी कमी आहे। चेक करो, अमृत वेले सां राति ताईं मनसा वाचा कर्मणा व संबंध संपर्क विधि पूर्वक रहियो। विधि पूर्वक हूंदो, हुनजी निशानी छा आहे? असांजी पुरुषार्थ ऐं सेवा में वृद्धि थींदी। अगरि न त कारण खे सोचे करे निवारण करो, पोइ दिलि शिकस्त न थींदो। अगरि विधि पूर्वक जीवन हूंदी त वृद्धि अवश्य थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।